मरक मांझिन जो इहो मरक है। वो मासी जे रूप में जेके भेड़िया अचन था उन्हनि खे बि गंदी ओढियल उहे बि ॾिकरा ॾिकरा पिया कनि। कंधी उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि। जॾहिं ही ॾींहुं ईंदो आहे तॾहिं अनेक पार्टियूं अनेक माण्हू सहाफ़ी सियासी समाजी कारकुन एनजीओस जुगाड़ी रियासत पसंद एस्टेब्लिशमेंट जा पोइवार अगवान उहे बि ॾियारा मल्हाइण जे लाइ वेंदा आहिनि। उहे बि जीअं सिंध जा नारा हणी लहंदा आहिनि चवंदा आहिनि त हिते मौजूदु सभु माण्हू आऊं आहियां ऐं आऊं सिंध आहियां। वो एड़े किस्म जूं ॻाल्हियूं करे बि लहंदा आहिनि। उहे आहिनि जेके कंधी ते बि कंधी उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि पर साहुड़ संदो तन घाघाए घिड़न जे जेके घाघाए घिड़न थियूं जेके हुन तार दरिया मंझ उहे घिड़न थियूं जिन जे मथे ते कफन बंधन आहे जिन जी पेरी तरजी वतन वतन वासी आहिनि। ऐं उहो केर आहे उहो हिकिड़ो जीएम सैयदो ॿियो आरीसर आहे ऐं टे जो असांखे इंतज़ार आहे। वतन असांजी पेरी तरजीह हुजण खपे। ही जेके संगत जेके मासी जे रूप में अचनि था ॾिकरा हूं ताजी मासी असांखे उन्हनि माण्हुनि उन्हनि शख़्सनि खे सुञाणण जी ज़रूरत आहे। ही जेको दौर आहे ही मल्टी पॉलिटिकल हिकिड़ो गॾियल विचड़ियल अहिड़ो माना गुथियल दौर आहे जंहिं मंझि सॼण दुश्मन जी परख करण जे लाइ बि असांखे इलाही सारो टाइम खपे। सो लतीफ़ जेको असांखे ख्वाब ॾिनो आहे अंगण कुंडियूं ॿाहिरि ताज़ियूं पखा पट सुहन आऊं हिते सिंध जी अहमियत या सिंध जी सकाफ़त जी अहमियत 5000 साल फलाणा टीर टोपी अजरक ही असांखे साबित करण जी ज़रूरत कोन्हे। हाणे असीं जेकॾहिं मथो वेही पिटूं था 5000 साल घोड़ा मुठा असीं छो साबित करियूं जॾहिं त ही हिकिड़ी आलम आश्कार शइ आहे न। शम्स मंगेरो हिते स्टेज ते बीठो आहे। हाणे जेकॾहिं इहो साबित करण जे लाइ पंहिंजो वक़्तु विञाए था आऊं शम्स आहियां अव्हांजे अॻियां बीठो आहियां छा आऊं साबित करायां। ही त ॾिसण जी ॻाल्हि आहे न। सॼे लोक खे ख़बर आहे त सिंध 5000 साल पुराणी बि आहे सिंधी ॿोली हीअं बि आहे सिंध कपिड़ो बि ठाहियो आहे सिंध वटि हथियार बि कोन हो जहिड़ो बि कोन कयो हुननि जे जहिड़े करण जो अंदाज़ बि ॿियो हो। अॼु बि कलोड़ा जेके आहिनि उहे सिंधी जा वेठा आहिनि सैयद न वटि अरबी ॿोली वई हली उहे बि सिंधी जा वेठा आहिनि। इहो असांजो हिकिड़ो अंदाज़ हो पंहिंजो ऐं असां उन में कामयाबु ॿिया आहियूं। असां साईं जीएम सैयद जे बेकोल असां ॿियनि सकाफ़तनि खे ॿियनि तहज़ीबनि खे असां पाण में हज़म कयो आहे असां ज़िम कयो आहे। अॼु असां वटि कलोड़ा वेठा आहिनि पर उन्हनि जी फारसी ॿोली न आहे। अॼु असां वटि सैयद वेठा आहिनि पर उन्हनि वटि अरबी ॿोली न आहे। अॼु असां वटि हिते मुग़ल मंगोल वेठा आहिनि पर उन्हनि जी मंगोलिया जी का ॿोली आहे हिते न आहे। उहे असां में हज़म थी आहे। साईं जीएम सैयद जो इहो कौल हो त ही हिकिड़ो वेड़ जो तरीक़ो आहे त पंहिंजी सकाफ़त खे मथां ई मथ भरी रखो। जेकॾहिं सकाफ़त जंहिं बि इलाइक़े जी मज़बूत हूंदी उहो ॿियनि सकाफ़तनि खे पाण में हज़म करे छॾींदी। लोहार खां तव्हां पुछंदो न हुन 1000 हथौड़ा चेंज कया हूंदा मटाया हूंदा पर संधान उहो साॻियो हूंदो। जेको धक सहे थो उहो मज़बूत थिए थो ऐं जेको धक हणे थो उहो 1000 भेरा टुटे थो। ऐं इहा असांजी तारीख़ आहे। असां पंहिंजे मज़बूत कल्चर जे अंदरि आर्या ॾिसो हीअं त दरावड़ आहे न सिंध जा असुल रहवासी ही असीं जेके ही वेठा आहियूं उन खां पोइ जेके आया आहियूं आर्या दरावड़ त असुल आहे। आर्या जेके आया उहे हज़म थी विया उहे सिंधी थी विया। उन खां पोइ मंगोल तो खां 1100 हमला थिया न घटि त कोन थिया ज़रूर 1100 क़ौमूं हिते आयूं हुयूं न उहे सभु असां मंझि हज़म थी वियूं। उनजो कारण इहो आहे त असां हिकिड़ी मज़बूत
कल्चर ऐं मज़बूत तहज़ीब। सो इन करे मूंखे का बि ज़रूरत न आहे जो आऊं वेही हिते अजरकनि ऐं टोपियुनि जा मिसाल ॾियां, पर आऊं चवां थो त हीउ जेको मौजूदा दौर आहे हिन मंझि असां कुझु मुसलहत जे करे, कुझु लालच जे करे असां पंहिंजा असुल घस छॾे ॾिना आहिनि। असीं किथे न किथे गुतूं ऐं इहो घेड़ ॻोल्हण लॻा आहियूं, वज ॻोल्हण लॻा आहियूं। ख़ुदा जे वास्ते इहे सभु शयूं छॾे करे असांखे सभ खां पहिरीं तरजीह सिंध ऐं सिंधी क़ौम खे ॾियणी आहे ऐं उन सां जेके लागू थींदड़ लका ऐं जेके उन सां साम्हूं ईंदड़ जेके मसइला आहिनि उन्हनि जे लाइ असांखे हथियारबंद थियणो आहे, तयारु थियणो आहे। ऐं उहो इहो आहे त जीअं कल्ह दोस्तनि ॻाल्हि पे कई पाणी जी, जीअं पंहिंजो सिंध टीवी वारनि दोस्तनि नारो बि इहो ॾिनो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हुननि पाणी जी खोट ऐं डेल्टा वारे मसइले खे हिन ॾियारे जो नारो ॾिनो आहे। ऐं आउं चाहींदुसि त ईंदड़ ॾियारे खे हू सिंध जे गुम थियल क़ौमी कारकुन जे लाइ मंसूब कनि। पाणी जी चोरी जेकॾहिं हुन वॾी सतह ते जेकर ॾिठो वञे एशिया सतह ते त बराबरि इंडिया असांजो पाणी चोरी करे थो, छो जो हू मुंड में आहे। मुंड वारो मज़बूत हूंदो आहे ऐं हू हक़ियत रखे थो उतां निकिरंदड़ दरियाउनि ते, ऐं हू उतां खां खंदियूं हणी, रोड़ा हणी, किथां हू पाइप लॻाए जुगाड़ करे चोरी करे सघे थो। छा इंडिया जेकॾहिं पाकिस्तान जो पाणी चोरी थो करे सघे त छा सिंध जो पाणी पंजाब नथो चोरी करे सघे? हू करे थो ऐं कंदो रहियो आहे। ऐं हुन कई जेको उतां कैनाल कढिया आहिनि, शाखूं कढियूं आहिनि। जीअं असांजो ज़मीनदार डायरेक्ट कैनाल मञा वाटर थो कढे, बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां पंजाब असांजे दरिया जे अंदरियां खां कैनाल कढिया आहिनि ऐं हू पाणी चोरी कंदो रहियो आहे। तव्हां एग्रीकल्चर जी तव्हां खणो जेको सर्वे खणो त पंजाब जी आबादी केतिरी आहे, जॾहिं त हू त पंहिंजा दरिया त विकिणी चुको आहे। हू किथां पियो आबाद करे ज़मीनूं? असीं जेके दरिया जा वारिस आहियूं उहे उञ वेठा मरूं। असांजो अॼु बि जेको ठरियो आहे उहो 27,000 TDS ताईं जो ज़हरीलो पाणी, सखीअ ज़हर सां भरपूर पाणी पीए थो। तव्हां अछड़े थर में हलिया वञो, तव्हांखे अहिड़ा ॻोठ मिलंदा जिते माण्हुनि खे चिट्ठी थिए थी, माण्हुनि जा हॾा कमज़ोर थियनि था, माण्हू छोटड़ा ऐं बिंदड़ा थियनि था ऐं माण्हुनि जी 40-40 साल वधि में वधि उमिरि थिए थी। उहे बि ॻोठ पिया आहिनि ऐं उहे दरिया जा वारिस हूंदे हू पातार जो ज़हरीलो पाणी पीअनि था। छा इहो रोअण जो मक़ाम न आहे? त सिर्फ़ पाणी जो मामलो न आहे, बिल्कुलु अहिड़े ई नमूने सां असांजे पार्टियुनि खे 6 साल यार हिकिड़ी पठाणनि जी पार्टी खे हिते मज़बूत करण जे लाइ 6 साल ऑपरेशन हलाया वञनि था असांजे शहरनि मंझि। कुझु पार्टियुनि खे कमज़ोर करण लाइ, कुझु माण्हुनि खे तंग करण जे लाइ, हाफ पिराए फुल पिराए, हीअं करियो हूं करियो, अगवा करियो गुम करियो, सियासी तौर ते माण्हुनि मंझि हिकिड़ी जेको डप जो माहौल पैदा थिए त जीअं ईंदड़ पार्टी जे लाइ माहौल साज़गार थी सघे। ऐं उहो ईअं थियो आहे असां वटि। आख़िर असीं केसि ताईं मोचड़े जे मुंहं में रहंदासीं? दुकानूं ठाहियूं वञनि थियूं, माण्हुनि जो रोज़गार तयारु थिए थो, बुनियाद पवंदा, जॾहिं हुन जे पुठियां पूरो हिकिड़ी अका उन ते सर्वाइव करण लॻे थी, तॾहिं उहो दुकान हद तकली ॼाणाए ॾायो वञे थो। इहो छा आहे? त अहिड़े क़िस्म जूं बद इंतज़ामियूं ऐं बेकार क़िस्म जो सियासी ऐं समाजी स्ट्रक्चर हुजे, उते जेकॾहिं नौजवान बीही के हिकु मख़सूस पार्टी जे पोयां लॻी पवनि ऐं हू वरी सिंध जे वसीलनि खे, सिंध जे हक़नि खे कुर्बान करे छॾनि पंहिंजे अॻुवाण जी पोइ लॻी था, इन खां वधीक बि भाड़ियाप ऐं छसाब छा थी सघंदी? आऊं चवां थो ख़ुदा जे वास्ते असांजी उमिरि असां 30-40 साल गुज़ारे छॾी आहे। असां वटि विञाइण जे लाइ ॿियो छा आहे सवाइ हिकु ज़िंदगी जे? आहे कुझु विञाइण जे लाइ? छा आहे असां वटि? छा असां हिते जेके वेठा आहियूं उहे त सभु फ़क़ीर कामरेड आहियूं। न असां वटि बनियूं आहिनि, न असां वटि ॿार आहिनि, न असां वटि बैंक बैलेंस आहे। घर खां ॿाहिरि निकिरूं था, प्यादा निकिरूं था, असां वटि इहा सोशल सिक्योरिटी कोन्हे, ख़बर ई कोन्हे त असीं अलाए बस स्टॉप ताईं बि पहुचंदासीं अलाए न। अहिड़े क़िस्म जे हिकु मुंझल माहौल मंझि, मुंझल सियासी माहौल मंझि साह खणंदे
असें जेकॾहिं उन खे क़बूल करियूं था, बेशक हिकु हाथी हूंदो आहे न, उन मंझि जेकॾहिं ॾोर विझबी आहे बचड़े मंझि, हू जीअं वॾो थींदो आहे, शुरू में त नंढड़ो हूंदो आहे, तेसि ताईं छिकियूं ॾींदो, वठ वठां कंदो, ज़ाहिर ॾोर टुटंदी कोन, हू बचड़ो आहे। हुनजो ज़हन ठही वेंदो आहे त ही का वॾी बला आहे, ॾोर बोर कोन्हे, ही का संकर आहे, छा आहे, इंतहाई मज़बूत शइ आहे। हू जॾहिं वॾो थी वेंदो आहे, हाथी ग़ालिब थी वेंदो आहे, तॾहिं बि ज़ोर कोन लॻाईंदो आहे, छो जो हुनखे ख़बर आहे त हाणे ही टुटंदी ईअं कोन मूंखां, छो जो हुन ज़हन ठाहे छॾियो आहे न। बिल्कुलु असीं हिन वक़्तु उन कंडीशन में अची बीठा आहियूं। असांजूं सियासी पार्टियूं उन्हनि खे दॿायो, हिसायो ऐं दीवार सां लातो वियो आहे। असीं सम्झूं था त असीं उन हाथी मिसल आहियूं ऐं असांजे अंदरि इहा ॾोर जेको आहे इहो वॾी का संगर आहे, उहा आहे, असीं क़ाबू आहियूं, असीं चुरी कोन था सघूं। सो इन करे असीं सियासी भाड़ियाप जो शिकार आहियूं। सियासी तौर ते असीं इलाइक़े जे मौजूदु बोतार जे ख़िलाफ़ वञण बि कोन था चाहियूं ऐं डिॼूं था त मतां त हीअं कयो त हीअं थी वेंदो। सो ख़ुदा जे वास्ते पंहिंजे फ़ैसिलनि मंझि शख़्सी तौर ते आज़ाद थियो, तॾहिं तव्हां वतन खे आज़ाद करे सघंदो, तॾहिं तव्हां पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघंदो। ऐं हीउ सिंध जो ॾियारो असांजे लाइ सॼी जगजान मल्हाए थी। यार इन में ऐब कहिड़ो आहे, माण्हुनि जे ख़िलाफ़ वावेला कंदा था वतन। यार माण्हू त अलाए कहिड़ा कहिड़ा ॾियारा था मल्हाइनि, जुती जो बि ॾियारो मल्हायो थो वञे, माण्हू पंहिंजे जेको लगड़ जो बि ॾियारो मल्हाइनि था, बसंत डे मल्हाए छॾियो फलाणो। आऊं शख़्सी तौर ते पंहिंजो जनम ॾींहुं मल्हाईंदो आहियां, छा शम्स मंगेरो जेकॾहिं पंहिंजो ॾियारो थो मल्हाए त छा क़ौम खे पंहिंजो ॾियारो मल्हाइण जो हक़ न आहे? असांखे असांजी क़ौम हिकु त ॾींहुं आहे जंहिं ते ख़ुशि थिए थी, जंहिं ते हू पंहिंजे कल्चर खे यादि करे थी, ऐं हिकु ई ॾींहुं हूंदो आहे जंहिं ते हू थोरी घणी मतिलबु कपिड़ो लटो छंडे पाए थी। असीं हूं त मज़हबी तौर ते ॿियनि क़ौमनि जे हू रहिया आहियूं कल्चर हेठि, भई अॼु ईद उल फितर आहे त ईद उल अज़हा आहे, इहो असांजो सिंधी ॾियारो कोन्हे। असांजी सिंधी ही आहे जंहिं ते असीं चारि सिंधी गॾिजी सिंध ते ॻाल्हायूं था, सिंध जे हक़नि ते, सिंध जे वसीलनि ते ॻाल्हायूं था। सो ख़ुदा जे वास्ते थोरो पॉज़िटिव थी असें थोरो हटी करे उन रिवायतनि खां हटी करे थोरो सोचूं ऐं उन पासे ॾिसूं। लतीफ़ जेको असांखे जेको तसवर ॾिनो आहे, हू अंगण कुंडियूं ॿाहिरि ताज़ियूं, पखा पट सुहनि, सुरई सेज पासे पिरी, मरपिया मींहं वसनि, असां ऐं पिरनि शलहोन बराबरि ॾियणा। असांखे हिन ख्वाब वारी सिंध अॾणी आहे, ही नाहे जो सुर ॾहर वारो सुकी ढोर ढहियूं थियो कंदी ॾिनूं काओ, सो पाणी पटीहल में अॻूणो न आयो, माण्हुनि मेड़ाओ कहीं कहीं भेणीअ। हिन वक़्तु त असीं हिन सूरत हाल में ॻाल्हूं। सो ख़ुदा जे वास्ते थोरो पॉज़िटिव थी सिंध ऐं सिंधी क़ौम खे पहिरीं तरजीह ॾियो। महिरबानी।